अस्सलाम दोस्तों, नए व्लॉग सां गॾु इमरान चंद जो वरी तव्हांजे साम्हूं। उम्मीद आहे त तव्हां सभु पंहिंजे बचड़नि सां हूंदव, फैमिली सां हूंदव ऐं ख़ैरियत सां हूंदव। दोस्तों, हिन महिल टाइम थियो आहे सुबुह जा 9:35 ऐं व्लॉग स्टार्ट कयो आहे। ॾिसो था व्लॉग में छा थो थिए। जेकॾहिं पसंदि अचे त लाइक शेयर ऐं सब्सक्राइब ज़रूरु कजो। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, तव्हां ॿई लॻो बि हिकु जहिड़ा अथव, वार बि हिकु जहिड़ा अथव। हा, तव्हां ॿिन्ही हिक ॿिए खे ॻोल्हे लधो कीअं? मूंसां गॾु पढ़ंदो न भाई, त गॾु पढ़ंदो। हिन तोखे लधो, तो हिनखे लधो? बस गॾु लधो असां टीचरनि गॾु विहारे असांखे। अॼु ॿई ॿाहिरि लॻो त ॿई कद छोटा हो अॻिते थी वियो। कद ॿई छोटा हो, इन करे ॿिन्ही गॾु विहारियो। पोइ हाणे ॾिसां भला उथो कद ॾिसां थोरो तव्हां। हाणे मां ड्रिगो थी वियो आहियां। कीअं उथी वियो ॾिसां केतिरो फ़र्क़ु अची वियो आहे। अड़े पोइ टीचर तव्हांखे अलॻि त कोन कयो आहे हाणे? हा वियो। अच्छा, पोइ हाणे माना तुंहिंजो नालो छा आहे? अवेस। अब हिनखे त तव्हां सुञाणींदा हूंदव, साहिल आहे मुंहिंजो वॾो पुटु, इहो ई आहे। हाणे हे ॿई जोड़ी आई आहे, ॿई गॾु हूंदा आहिनि। माना सॼो ॾींहुं स्कूल में बि गॾु आहिनि, ट्यूशन में बि गॾु आहिनि ऐं गाॾियुनि जो ॿिन्ही खे शौक़ु आहे। सॼो ॾींहुं कपिड़ो हथ में अथनि, साफ़ु कंदा था अथनि। ईअं आहे न? हाणे काॾे था वञो? हाणे गाॾियूं कमु कराइण था हलूं। मां बि हलां, ॾिसां तव्हां कहिड़ो कमु था करायो। ठीकु आहे दोस्तो, हे पंहिंजी गाॾी में एम मूफर लॻारायूं पिया। ॾिसो हे कढियो अथऊं, हे दोस्त लॻो पियो आहे। हिनखे बि छोकिरे खे मां ॾिसी छॾियो आहे। सुभाणे गाॾी में को मसइलो थियो टेप वेप में त हिन जी शक्ल ॾिसी छॾी आहे। जेकी शरीफ़ पुट जहिड़ो आहे, टाइगर श्रॉफ जहिड़ो। ऐं हिन जी डिगी में थोरो प्रॉब्लम आहे, लकड़ी लॻल आहे। हे ॿई मूंसां गॾु, साहिल मूंसां गॾु आहे। हे जुड़वा कॉपी, हे डुप्लीकेट आहिनि। ऐं पूरी मार्केट जेका सुप्रीम मार्केट आहे जोर में आहे, सॼो गाॾियुनि जो कमु थींदो आहे। हे ॾिसो तव्हां, सॼो गाॾी जो कमु थींदो आहे। हिकिड़ी असां शेराट ॾिठी आहे, ज़बरदस्त क़िस्म जी शेराट आहे। मतिलबु मुंहिंजी पसंदि जी जेका गाॾी आहे उहा हीअ आहे। हे मां तव्हांखे ॾेखारियां थो, मुंहिंजी पसंदि जी गाॾी आहे। हिन डैशबोर्ड तव्हां ॾिसो दोस्तो। हा, असां वटि बि इहा हुई। मां शुरू खां इहे रखियूं आहिनि, पर हिन में हे जेको एंड्रॉइड जो सिस्टम टेप जो लॻायो अथव न, हे हर कंहिं में लॻी थो वञे। मतिलबु यूनिवर्सल आहे। हे हिन स्टीयरिंग वग़ैरह, सीटूं हिन जेन्युइन, अञा ताईं उहे सीटूं आहिनि हिन जूं। हे ॾिसो दोस्तो, हे ॾिसो। ऐं हिन गाॾी जी इंजन बॉडी मतिलबु सॼी मतिलबु जेन्युइन गाॾी आहे। ॾिसो सॼी जेन्युइन गाॾी आहे। मां तव्हांखे परे खां थो ॾेखारियां। दरवाज़ा वरवाज़ा जेन्युइन, 2 डोर आहे। 2 डोर ॾिसो, दरवाज़ो कोन्हे। सॉरी, इंजन रूम तो मां तव्हांखे ॾेखारियां। हिन जो इंजन रूम थो ॾेखारियां। हिन जो इंजन रूम आहे, सॼो जेन्युइन आहे। ॾिसो साफ़ु सुथिरो इंजन रूम बि जेन्युइन अथसि। हे 92 जी रिकंडीशन गाॾी आहे। 86 92 जी रिकंडीशन गाॾी आहे। भैया 92 की रिकंडीशन गाड़ी है ना? 93 है ना? और ये भाई दोस्त असा लग रहा है लाइटू ने जो बफ तो कराए, ये लाइटू HID लगवा रहे हैं। लगी हुई है, सफाई करवा रहे हैं। साल भर में कराते हैं। अच्छा, 4 लाख तक देनी है गाड़ी? नहीं देनी, 4 तक देनी तो अभी टोकन दे। 4.5 की तो ऑफर सोसाइटी में है। ये मलंग बाबू फकीर असा दोस्त था प्यारो, मेहनत की माण्हू आहे। दोस्तों, हिन जा जेके हे इंडिकेटर आहिनि असांखे मिलनि न पिया, सो हिन जो असां जुगाड़ कयो। साहिल जुगाड़ करे आयो आहे। हिकार सेम टू सेम हुनजी माप जो। मतिलबु हे ॾिसो, इहो हटंदो, वरी मथां हे हटाए, वरी हिते हे हणंदासीं। मतिलबु हिन जो सामान कुझु थोरो मसइलो थिए थो, पर मिली थो वञे, जुगाड़ में मिली थो वञे को न को। असां हिनखे वरी शीशे बि ब्लैक कराईंदासीं, साइडूं हेठि। हूअं त हिन जो वॾो चालान आहे शीशनि जो, पर असां हे शीशा नथा करायूं। हे शीशा न कराईंदासीं, बैक कराईंदासीं। दोस्तों, हे मूफर मां वरितो 10,000 में। चांडियो आहे, असांजे पाड़े में ई रहंदो आहे। उन मूंखे 10,000 में ॿई ॾिना, उनजी महिरबानी। हालांकि आहिनि 20-25 हज़ार जा, 20-25 हज़ार जा आहिनि, पर उन मूंखे ॾेई छॾिया आहिनि। मां हिन में हरायां पियो। ऐं TV हिन जी मूंखे असलम भुटो ॾिनी, मां तव्हांखे ॾेखारी बि हुई, बल्कि हिते पई आहे TV हिते ई पई आहे। हे पई आहे, हे मूंखे असलम भुटो ॾिनी अथव। तूं पंहिंजी गाॾी में हे लॻाराए, मां नहीं थो लॻारायां, उहो मां हाणे हिते फिट करायांसि थो। दोस्तों, हिकिड़ी हीअ असांजी ख़ैबर हिते बीती आहे। हीअ बि मां वरिती आहे, 96 जो मॉडल आहे। हिन जा शीशा वीशा ब्लैक कराइनि, पोयां डिगी ब्लैक कराई आहे। मां हे न कराईंदो आहियां, हे साइड वारा मां न कराईंदो आहियां। हा, बाक़ी हे लॻाराए थी मां से जेके आहिनि, ताकी दरवाज़ो वरवाज़ो खुले थो त कंहिंमें लॻे न, दरवाज़ो ख़राबु न थिए। हिनखे पॉलिश वॉलिश करायो आहे। ऐं अॻियां शीशे ते तव्हां ॾिसोसि था, 2 पटा अथसि, हिकु हेठां हिकु मथां ब्लैक। इहे मां कराया थी मांसि, पॉलिश कराई थी मांसि। ऐं ॾाढी भली गाॾी आहे, माना इंजन बि ॾाढी भली अथसि। ऐं 96 जो मॉडल आहे। ख़ैबर आहे ऐं टायर ॿायर भला अथसि। हीअ कंहिं दोस्त खे कंहिंखे ॾियण जहिड़ी आहे। माना गाॾी एॾी साफ़ु सुथिरी आहे, अंदरां बि
अंदरां भी साफ़ सुथरी आहे, सीटूं वीटूं हे हो, अंदरां भी साफ़ सुथरी आहे। हींअर मूं वटि चाबी कोन्हे, साहिल वटि आहे, साहिल पोइ हिते आहे। हे गाॾी आहे दोस्तो, ॾाढी भली गाॾी आहे, हलण में बि ॾाढी गाॾी भली आहे। हिनखे माण्हू काॾे बि खणी वञी सघे थो, टायर वायर भला अथसि सफ़ा। दोस्त हिनखे लाइटूं लॻी वयूं, न कोन्हे लाइटूं लॻल कोन हुअसि। हाणे मां तव्हांखे ॾेखारियां थो, हे लाइटूं हिन जूं तैयार थी वही है सफ़ा। भाई अब ये है कि आपको देनी होगी तो आप हमें देंगे जरूर, अगर ठीक है, होगा, बिल्कुल नसीब में होगा तो बिल्कुल रब्ता करूंगा। नंबर आपके पास हमारा आ गया है, आपके साहबजादे का नंबर है, आपका भी नंबर है इमरान भाई, कोई मसला ठीक है, थैंक यू थैंक यू। नहीं। दोस्तों ये ॾिसो हिन जो इंटीरियर आहे शेराड जो। हीअ शेराड मूंखे इलाही पसंदि अची वई आहे। मां हिनखे 4 लख रुपया विचिया आहिनि, पर अञा ताईं चए थो जॾहिं मां ॾींदुसि त तोखे ॾींदुसि, हाल ई मुंहिंजे ॾियण जो उहो न आहे। वॾी ज़बरदस्त हिन में एंड्रॉइड टैप बि लॻल आहे ऐं ऑटोमेटिक आहे। वॾी ॻाल्हि आहे, ॾिसो न गियर बि हिन जो ऑटोमेटिक आहे ऐं रिकंडीशन गाॾी आहे। डैशबोर्ड हे RPM मीटर लॻल अथसि, इंटीरियर वाह जो अथसि, मूंखे पसंदि आहे। असां हे ॾियारी खणी आया आहियूं दोस्तो, हे ॾिसो हे स्पेक्ट्रा जी ॾियारी आहे, भॻल आहे, मतिलबु इलाही पीसनि में आहे। हे पिया आहिनि टुकड़ा, हिन जा हेॾा टुकड़ा पिया आहिनि, हे सॼा। हे उस्तादु ठाहींदुसि, हे वॾो कारीगर थो लॻे भाउ, फेस मां अलाए छा थो लॻे, मूंखे लॻे थो वॾी भला आहे। हे कारीगर आहे बाक़ाइदा, हे सॼो सामान ॾिसो था। ये पूरी सुप्रीम मार्केट में मूंखे लॻे थो कम या तो जादूगर तो करे या तो इन जो गंडने तो करे। जादू जादू बड़ा जादूगर रहा है, जादूगर। चल भाई देखते हैं आज जादू करके दिखा। यार एक मैंने मूवी देखी थी आमिर खान की लगान, उसमें एक था तुम्हारी तरह, क्या नाम था उसका यार? हाँ, वो कचरा नहीं था बेटा, हंस क्यों रहा है कचरा? हाँ नहीं दूसरा था तो वो मलंगी था। मलंगी कचरा मलंगी था। कचरा तो तू नजर आ रहा मुझे। यार भाई का नाम नहीं ले भाई, हीरो लग रहा है यार। हीरो थोड़ी है ये, हीरो लग रहा है यार भाई। कचरा। 20 साल फसाना डूबा के जेल है, चक्की पीसी ये समझे बच्चों का खेल है। और ऊपर मेरे हे अंदरे पासे खां 2 पटाटा लॻ रहिया आहिनि, हिकिड़ो हेठां हिकिड़ो मथां शीशे ते। हिन में फ़ाइदो इहो थींदो आहे त उस अंदरि न ईंदी आहे ऐं डैशबोर्ड बि ख़राबु न थींदो आहे। अब गाॾी जो कमु तक़रीबन कंप्लीट थी वियो आहे ऐं असलम भुट्टो बि अचे हिते पहुतो आहे, छो जो शो मां शोरूम ते कोन हुउसि। अब कीअं ॻोल्हे लथई? यार मूंखे ख़बर पई त तूं गाॾी जो जेको फाइनल कमु आहे जंहिंमें गाॾी में वूफर ऐं टेप हणणी आहे, त ख़बर पई तूं हेॾे आयो आहे ऐं गाॾी खे बाक़ाइदे वूफर हणी ऐं टेप हणी तूं ईअं जहाज बनाए थी बस। हाँ, राणी बनाए छॾियो आहे। त हाणे अब मां वीडियो में चयो आहे त हे टेप जेका आहे मूंखे असलम गिफ्ट कई आहे, पंहिंजी गाॾी में नई विझराई त मूंखे इहे ॾिनई ऐं मां थोरी देरि पहिरियों वीडियो ठाही, हुन में ॾिसमि त मथां ठका जे तो कयो आहे। माशाल्लाह उमिरि वॾी अथई वाह कसम सां। हाँ दोस्त चल रहा है काम, तक़रीबन फाइनल पे आ गया है ना दोस्तों। ॾियारी आहे ॾिसो हाणे तक़रीबन गंढिजी वई आहे ऐं वाह जो कमु थी वियो। हाणे ॾियारी सफ़ा ॼण नई थी वेंदी, हिनखे वरी कलर वलर थींदो न, आहे जुगाड़ पर माना ठहंदी त ख़बर न पवंदी। दोस्तों असीं हींअर वापसि वरी शोरूम ते अची विया आहियूं ऐं हे साहिल जो शौक़ु आहे वॾे पुट जो, चई पप्पा हे लॻारायूंसि था। नवीद भी अच्छी हवा, नवीद कराल दी ठीक ठाक मजे में, अल्लाह शुक्र फर्स्ट क्लास। असलम भुट्टो साहब भी अंदर आने थोड़ा रिलैक्स थी वियो, आराम था क्यों थोड़ो, अरे वडो टाइम लगी हो ना, इलाही लगी यार। अब वो सब खैर मजे में? असलम साहब यकी मुसा गडो बस गाड़ी में कम में फासिया से। दोस्तों ये पंहिंजी गाड़ी जे लाइ 2 स्टिकर वरिता आहिनि, हिकिड़ो ऑटोमेटिक जो ऐं ॿियो ही लिमिटेड एडिशन। सो हिननि खे असां डबल टैप हणी छॾी आहे, हे ॾिसो लिमिटेड एडिशन डबल टैप हिननि खे पोइ हणी छॾी आहे, पर उन खां पोइ बि असां हिनखे समंद बोर्ड हणंदासीं ताकी लहन अक्सर किरी पवंदा आहिनि या ॿार लाहे वेंदा आहिनि। Again that go. 1 8 डिस्काउंट थियो हे पुछण आयो ॻाल्हाए सुभाणे कयो वरी पुछो
हाँ चल भाई, हाँ चल, हाँ सुबह कितने बजे? अब 12 बजे। क्यों? इकट्ठे क्यों? भली ये एक चीज़ और इकट्ठे करे। 1 2 3 ये आउट 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 इतना बंद कर। दोस्तों असीं हितां गाॾी वठण आया आहियूं पंहिंजे दोस्त जे लाइ ऐं ॾिसी छॾियो तव्हां ऐं असां वटि पैसा बि मौजूदु आहिनि पर कंहिंखे कहिड़ी ख़बर त असां वटि छा आहे। दोस्तों ये अपार्टमेंट भी मूंखे ॾाढो इलाही पसंदि आयो आहे। हे बिल्कुलु हॉस्पिटल जेका आहे न दारुल सतून जे साम्हूं आहे, दातारी कैसल, ॾाढो भलो अपार्टमेंट आहे। हे ॾिसो हे व्यू आहे। दोस्तों असां गाॾी वठण आया आहियूं, हाणे हुन घर में वेठा आहियूं, साहिल बि वेठो आहे ऐं नवीद बि वेठो आहे। हाणे ॾिसूं त हे घर अथसि, असांखे अपार्टमेंट ॾाढो पसंदि आयो आहे, वाह जो घर अथसि। अलाह जो कसम सही पैसा हुजनि त असां हिते ई वठूं। बस ये तव्हां ॾिसण जी दुआ ही ऐं मूंखे गाॾी मिली वई माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह। नवीद खे गाॾी मिली वई आहे, अञा ताईं गाॾी टिकली असां चेक न कई आहे। उन सस्पेंस में रहिया पिया त टिकली मतां वारी कल्ह वारो सीन थी वञे। कल्ह असां हिकिड़ी गाॾी वरितीसीं दोस्तो, हुन में टिकली जो प्रॉब्लम थियो, असां सौदो कैंसिल कयोसीं। हे घर ॾाढो भलो आहे पर हिननि घरनि जी क़ीमत 2.25 करोड़ आहिनि ऐं 5 फ्लैट आहिनि, 5 कमरा आहिनि सॉरी। वाह ख़ुशि त थी न, पैसा ॾींदो ख़ुशि त थी। पैसा ॾियण महिल कोई ख़ुशि थींदो आहे भाउ। पैसा वठण महिल ख़ुशि थींदो आहे। तो दोस्तों कीअं लॻो अॼोको ब्लॉग तव्हांखे? दोस्तों जेकॾहिं हीउ ब्लॉग तव्हांखे पसंदि आयो त लाइक कजो, शेयर कजो ऐं सब्सक्राइब कजो। वरी पाण इंशाल्लाह ॿिए ब्लॉग में पाण गॾु हूंदासीं। जी ज़िंदगी रही त तेसिताईं पाण कयूं था अल्लाह हाफ़िज़। अरे मिन साहिब दोस्तियूं आहियूं छा? अरे मिन साहिब वञे थी।